सतगुरु साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जी तो साध संगत जी लड़ीवार पावन बाणी जपजी साहिब जी विचार सांझी कंदे जपजी साहिब जी चोटी पौड़ी जी विचार सांझी करनी है। सो अचो तो समझण की कोशिश कयूं तो साहिब कहिड़ी रहमतन सां नवाज़न था, जपजी साहिब में कहिड़ी बख्शिशा करन था। चोटी पौड़ी के अंदर साहिब फरमाइन था, चोटी पौड़ी के अंदर राती रुती थिती वार। वैसे ध्यान ॾिजो, जपजी साहिब जी चोटी पौड़ी, पेंटरी पौड़ी, छटी पौड़ी और सतटी पौड़ी के अंदर पंजन खंडन जी विचार रखन था। जेके पंज खंडन जी विचार इहा है। पहिरियों खंड है धर्म खंड, उनखां बाद है ज्ञान खंड, उनखां बाद है शर्म खंड, उनखां बाद है कर्म खंड ऐं पंजो आखिरी है सच खंड। सो साहिब चोटी पौड़ी के अंदर जेकी भी विचार रखंदा उहा धर्म खंड जी रखंदा। छो त इंसान खे हे जेकी धरती मिली आहे न उहा धर्म कमाइण जे लाइ मिली आहे। इंखे चवंदा धर्मशाल, धर्म कमाइण जे लाइ, अधर्म कमाइण जे लाइ न आहे मिली। पर हे धरती टिकियल कीअं आहे इन जे बारे में भी साहिब ॿुधाइनि था। चवंदा राती रुती थिती वार। रातिन जो अर्थ है रात, रुत जो अर्थ है मौसम, थिती वार ॾींहं। राती रुती थिती वार। पवण पानी, अग्नि पाताल। पवण माना हवा, पानी माना पानी, अग्नि माना बाहि पानी। पवण पानी अग्नि पाताल, धरती के हेठ जो लोक मञियो वियो आहे उनके पाताल। चवंदा हे धरती छाते टिकियल आहे? राती रुती थिती वार, पवण पानी अग्नि पाताल। तिस विच, इन्हनि सभिनि जे विच में तिस विच धरती थाप रखी धर्मसाल। थाप माना मुक़रर, टिकाइण। जी पंजी पौड़ी में पढ़ंदो, थापिया न जाए, टिकाए, मुक़रर करण। चवंदा हे धर्मशाल जेकी धरती आहे इहा परमात्मा रातिन रुतिन पाताल पाणी भाए जे विच में टिकाए रखी आहे। भाव परमात्मा है इन धरती के पंहिंजे हुकुम अनुसार निजम सां टिकाए रखियो आहे। उनजे हुकुम सां ही धरती हलदी पई आहे। उनजे हुकुम सां ही धरती हिकिड़ी जगह ते स्थिर आहे, टिकियल आहे। चवंदा तिस विच धरती थाप रखी, मुक़रर कई धर्मसाल। चवंदा तिस विच जीअ जुगत के रंग। ये जेकी विचार हले थी धर्म खंड जी हले थी। चवंदा इन धरती जे अंदर जेकी परमात्मा टिकाए रखी आहे धर्मसाल, इन जे अंदर कई किस्मनि जा जीव, तिस विच जीव, कई किस्मनि जा जीव जुगत तरीक़ा। तिस विच जीअ जुगत के रंग, कई किस्मनि जा जीव आहिनि ऐं कई किस्मनि जूं जुगतियूं आहिनि ऐं कई किस्मनि जा रंग आहिनि ऐं तिन के नाम अनेक अनंत। भाव परमात्मा जेकी शइ पैदा कई आहे इहा सॼी अनेक जीव जंत पैदा कया अथऊं, अनेक रंगनि सां पैदा कया अथऊं, अनेक उन्हनि जा नाम आहिनि। तिन के नाम अनेक अनंत। अनंत जो अर्थ आहे बेअंत। पर चवंदा जेके भी जीव जंत पैदा थियल आहिनि उन्हनि जे लाइ कर्मी कर्मी होए वीचार। उन्हनि जे कयल कमनि अनुसार ई उन्हनि जो जेके भी कमनि उन्हनि कर्मनि अनुसार ई परमात्मा जे दर ते वीचार थींदी, निबेड़ो थींदो। कर्मी कर्मी होए वीचार, उनजे दरबार में निबेड़ो थींदो। पर छा उन दरबार ते कोई शक करे सघे थो? साईं चवंदा न, उहो दरबार जो जेको मालिक आहे सच्चा आप, उहो परमात्मा जेको निबेड़ो करण वारो आहे उहो पाण भी सचो आहे ऐं उनजो जेको दरबार आहे उहो भी सचो आहे। सच्चा आप, सच्चा दरबार। अच्छा, उन दरबार में सोभनी केरु थींदो? माण केरु पाईंदो? जे अगरि कर्मनि जो लेखो कयो वियो, जीव जंत कई आहिनि, उन जे कर्म जो लेखो कयो वियो त कहिड़ा सोभनी कनि? चवंदा तिथे सोहन पंच परवान। पंच जेकी सोरी पौड़ी जे अंदरि पंच शब्द अचे थो। भाव जंहिं पंहिंजे ज्ञान इंद्रनि खे क़ाबू करे वरितो, जंहिं विकारनि को पासो करे वरितो, दुनिया में सुठा कम कयूं, ॿियनि जी ख़िदमत कयूं, परमात्मा जी बंदगी कयूं, सची राह ते हलिया, उहे पंच जन उन दरबार में, उन परमात्मा जी दरगाह में सोना लगदा। तिथे सोहन पंच परवान। नदरी करम पवे निशान। उन जे मस्तक ते
हिकु परमात्मा जे बख़्शिशनि जी निशानी ज़ाहिर थींदी। भाव उहे हिन दुनिया मूं सोभनिक थींदा, उहे दुनिया में इज़त पाईंदा। जेके चङा कमु कंदा, जेके मंदा कमु कंदा, उनजो हाल बि दुनिया जे अॻे हाज़ुर हूंदो आहे, ज़ाहिर हूंदो आहे सभु शइ। ऐं जेको चङा कमु कंदो आहे उनजो हाल बि ज़ाहिर हूंदो आहे। चवंदा तिथे सोहन पंच परवान नदरी करम पवे निशान। उन जे मस्तक ते परमात्मा जी बख़्शिशनि जी निशानी, उन जे हर जॻह ते वाह वाह थींदी, छो त उहे सुठा कमु कंदा, परमात्मा जे भाणे जे अंदरि हलंदा, उनजी रज़ा में राज़ी रहंदा। नदरी करम पवे निशान। अगली पंक्ति में असांखे फरमाईंदा, चवंदा उनजी दरगाह में कच पकाई ओथे पाए। आम तौर ते दुनिया में केतिरो बि बंदो नाम कमाए वठे, केतिरो बि पैसो कमाए वठे, पर चवंदा उनखे पको नथा चई सघूं। पको कंहिंखे चऊं था जॾहिं परमात्मा जी दरगाह ते वञी करे सोभनीक थिए, भाव चङा कमु करे, परमात्मा जे भव जे अंदरि हले, दुनिया जी ख़िदमत करे। चवंदा कच पकाई ओथे पाए। उनजी दरगाह में बि कचनि कमनि ऐं पकनि कमनि जो निबेड़ो थींदो, चङा कम ऐं मंदा कमनि जो निबेड़ो थींदो। पर इहा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं गया, नानक गया जापे जाए। इहा ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं उनजे दरबार में पहुचूं। उनजो दरबार आहे कहिड़ो? छो त हे पूरी काइनात जो दरबार आहे। हे पूरी काइनात हिकु धर्मशाला, परमात्मा हर जॻह ते वेठा आहिनि। असांखे ॾिसनि था त कहिड़ा कमु बंदो करे थो, कहिड़ा कमु जेको आहे जो लिकाए करे थो, कहिड़ा ज़ाहिरी करे थो, कहिड़ा कचा कमु करे थो, कहिड़ा पका कमु। परमात्मा को लिकियल काई बि शइ न आहे। पर बंदे खे अहसासु तॾहिं जाॻंदो आहे जॾहिं परमात्मा जी तरफ़ थोरो जेको आहे न क़दम वधाए हलंदो आहे। जॾहिं क़दम वधाए हलंदो आहे न, साहिब चवंदा उनजी दरगाह में तूं पहुचण, उनजी दरगाह में तूं अचण जे लाइ राज़ी थी वियो। हाणे कच पकाई ओथे पाए। पोइ इंसान खे ख़बर पवंदी आहे त मां पोइ ते जेके कमु कयुमि तमामु मंदा कमु कयुमि, हाणे मूंखे चङा कमु करणु घुरिजनि। हे हिकु धर्मखंड जी वीचार आहे। जॾहिं इहो अहसासु थी वियो न त चवनि था तूं धर्मखंड में पहुची वएं, तूं सम्झी वएं त हे जेकी धरती आहे न, तोखे अधर्म कमाइण जे लाइ न आहे मिली, तोखे धर्म कमाइण जे लाइ मिली आहे। हे परमात्मा तोखे धर्म कमाइण जे लाइ ॾिनी आहे। चवंदा नानक गया जापे जाए। उनजी दरगाह में जॾहिं तूं पहुचंदे तॾहिं तोखे ख़बर पवंदी त कहिड़ा तोखे कमु करणु घुरिजनि। सो वाहिगुरु जी का ख़ालसा, वाहिगुरु जी की फ़तह।